Assalamu alaikum. This is Abdur Rauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा जेके आम सुवाल आहिनि उन जे बारे में असां पढ़ंदासीं। हीअ असांजो टियों लेक्चर आहे जेके सिंधी आम सुवाल आहिनि। पहिरियां असां 2 लेक्चर हुन ते रिकॉर्ड करे चुका आहियूं। मोस्ट प्रोबेबली जेका SST जी टेस्ट थियण वारी आहे त उहा अप्रैल में थींदी, त उनजे लाइ जेके MCQs आहिनि आम आहिनि। पहिरियों सुवाल आहे त काक महल ड्रामो जेको आहे शमशुल हैदरी साहब जो लिखियलु आहे। ॿियों सुवाल आहे त रगूं थियूं रबाब तनवीर अब्बासी साहब लिखियो आहे। नसर जी लॻवी माना आहे त पखेड़नि। सफ़ेद वेशी अफ़साननि जो मजमू शेख हया साहब जो लिखियलु आहे। सफ़ेद वेशी छा जो मजमू आहे? अफ़साननि जो मजमू आहे। गीत उञायल मोरनि जा अफ़साननि जो मजमू आहे इहो बि। त अहिड़े हिसाब सां बि सुवाल ईंदा आहिनि त मां सफ़ेद वेशी अफ़साननि जो मजमू आहे, शाइरी जो मजमू आहे, ड्रामो आहे, कहाणी आहे, छा आहे। त अहिड़े हिसाब सां बि तव्हांखे यादि रखिणो आहे। सफ़ेद वेशी अफ़साननि जो मजमू आहे, पर शेख हया त लिखियो आहे, पर इहो छा जो मजमू आहे? इहो अफ़साननि जो मजमू आहे। मौजूदा सूरत क़दीम में सभ खां पहिरियां कहिड़ो किताबु लिखियो वियो? त बाबनामो। चांदीअ जूं तारूं महताब महबूब साहब लिखियो आहे। सिंधी अदब जो सुनहरी दौरु जेको आहे कलोननि जो दौरु आहे। सिंधी अदब जो इब्तिदाई दौरु जेको आहे सुमरनि जो दौरु आहे। शेख हया जो असुलु नालो मुबारक अली आहे ऐं तनवीर अब्बासी जो असुलु नालो नूर नबी हुयो। शाह लतीफ़ हंज पखी जो ज़िक्र जेको आहे करायल में कयो आहे। इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQ आहे। शेख हया जी कहाणियुनि जो मजमू सफ़ेद वेशी असां मथां पढ़ी चुका आहियूं। रसूल बख़्श जी कहाणी जो मजमू पसी ॻाढ़ा गुल, पसी ॻाढ़ा गुल। शाह लतीफ़ चेयर जेका आहे कराची यूनिवर्सिटी में आहे ऐं शेख हया जी चेयर जेको आहे लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे ऐं सच्चा समर जी बि चेयर जेका आहे लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे। सिंधी जामिल लुग़ात किताब जेको आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच साहब जो लिखियलु आहे। ॿियो सुवाल आहे त असांजो पशो पाशाह जेको आहे अफ़सानो आहे उहो जमाल अबरोज़ साहब जो लिखियलु आहे। ॿियो आहे त आब हयात बि अफ़सानो आहे, उहो ग़ुलाम रब्बानी साहब जो लिखियलु आहे। ऐं ॿियो आहे बलूदाद अफ़सानो, इहो अयाज़ क़ादरी साहब जो लिखियलु आहे। ए दर्द हली आहे, इहो नाविल जेको आहे असांजो सिराजुल हक़ साहब जो लिखियलु आहे। ऐं ॿियो सुवालु असांजो आहे त पढ़ाॾो सोई सॾु, इहो बि सिराजुल हक़ साहब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल, इहो बि सिराजुल हक़ साहब जो मेमन साहब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त पहिरीं मुराद जेको आहे नसीम ख़ालिद साहब जो लिखियलु आहे। ॿियो आहे त काफ़िर बि नसीम ख़ालिद साहब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त बुलंदियूं नाविल आहे, इहो डॉक्टर नजम अब्बासी साहब जो लिखियलु आहे। तलाश नाविल बि डॉक्टर नजम अब्बासी साहब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त प्यार जेका आहे कहाणी आहे, इहो नाविल आहे। इहे सभई नाविल आहिनि, बुलंदियूं, तलाश, प्यार, इहे डॉक्टर नजम अब्बासी साहब जा लिखियलु आहिनि। अणपूरो इंसान, हम औसत, रोशनी जी तलाश, इहे टई नाविल आहिनि जेके आगा सलीम साहब जा लिखियलु आहिनि। चोथों बि नावल आहे त ऊंदहि धरती रोशनत, इहे चारई जेके नाविल असांजा आगा सलीम साहब जा लिखियलु आहिनि। आज़ादी खां पोइ सिंधी अफ़साने जी ओसर जेका आहे डॉक्टर शमसुद्दीन अरसाणी साहब कई। गीत असांजा जीत असांजी उस्ताद बुखारी साहब जो लिखियलु आहे। सरही सरही सार मेहताब महबूब साहब। उहे ॾींहं उहे शींहं, इहो असांजो जेको आहे पीर अली मोहम्मद राशिद साहब जो लिखियलु आहे। ऊंदहि धरती रोशनत नावल असां पढ़ी चुका आहियूं। हम औसत नाविल मथां असां डिस्कस करे चुका आहियूं। आख़िरी राति ड्रामनि जे मजमूए जो नालो मुमताज़ मिर्ज़ा साहब आहे। नूर जहान नाविल कंहिंजो लिखियलु आहे? त डॉक्टर गुरबख्शानी जो लिखियलु आहे। सच्चा समर जो वालिद जो नालो मियां सलाउद्दीन साहब हुयो। पहिरियों साहिब दीवान शायर ख़लीफ़ो गुल मोहम्मद आहे। शाह लतीफ़ जी कहिड़ी सुर में हुब्बल वतनी जो ज़िक्र थियलु आहे? इम्पॉर्टेंट MCQs आहे त उमर मारवी आहे। ॿियो सुवालु आहे त सिंधी अदब जा मशहूरु रमनाई किसा कहिड़े दौर में मिलनि था? त उहे सुमरनि जे दौर में मिलनि था। ॿियो आहे सिंधी लोक कहाणियूं किताबु जेको आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच साहब जो लिखियलु आहे। मिर्ज़ा ख़लीज बेग जी आतम कहानी जेको आहे साओपन या कारोपन आहे। किताबु पढ़ाॾो सोई सॾु कहिड़ी सनफ़ जो किताबु आहे? त इहो नाविल आहे। ॿियो सुवालु आहे त असांजो इहो पढ़ाॾो सोई सॾु, इहो सिराजुल हक़ साहब जो नाविल लिखियलु आहे। लेखराज
लेखराज कसचंद अज़ीज़ जो लिखियल मज़मूननि जो मजमू अदबी आईनो आहे। इहो बि सुवालु ईअं बि अची सघे थो, अदबी आईनो जेको आहे कसचंद अज़ीज़ साहिब जो लिखियलु आहे, त इहो छाजो मजमू आहे? त इहो मज़मूननि जो मजमू आहे। लवारीअ जा लाल जेको आहे डॉक्टर होचंद मोलचंद गुरबख्शानी जो लिखियलु आहे। सगारो हमालिया हीणा माण्हू फ़क़ीर मोहम्मद लाशारी साहिब जो लिखियलु आहे। इहो हुयो अॼु असांजो लेक्चर नंबर 3। ॿिया वधीक असां नेक्स्ट लेक्चर में सिंधी जा जेके अहम क्वेश्चन आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।